Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. जिते तालीमी इदारा आबाद हूंदा आहिनि उते रोशन मुस्तक़बिल जूं राहूं चिटियूं ऐं वाज़ नज़र ईंदियूं आहिनि, पर जेकॾहिं तालीमी इदारा वीरान हूंदा आहिनि त पोइ आईंदो बि वीरान नज़र ईंदो आहे। अहिड़ी रुएदाद पिणु मुल्क जे अॻूणी वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पारां 1976 में तामीर करायल डिग्री कॉलेज नसीराबाद सां आहे। हिन कॉलेज जो बुनियादु 1976 में इंटरमीडिएट ताईं रखियो वियो। बाद में हिन कॉलेज खे डिग्री कॉलेज जो दर्जो ॾियण समेत कॉमर्स कॉलेज जो शोबो बि क़ाइमु कयो वियो, पर बदकिस्मती सां 20 साल अॻु कॉमर्स कॉलेज जा क्लास हलाइण लाइ इमारत ठाही वई, पर अॼु ताईं कॉमर्स जा क्लास हलाइण लाइ टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ मुक़ररु न कयो वियो आहे। साइंस जी फैकल्टी में मौजूदु फिज़िक्स, केमिस्ट्री ऐं बायोलॉजी जा हिकु तरफ़ उस्ताद कोन्हनि, ॿिए तरफ़ शागिर्दनि जे तजुर्बनि लाइ लेबॉरेटरियुनि में 1976 वारा केमिकल्स पियल आहिनि, जेकी नवां नथा ॾिना वञनि ऐं मुदे ख़ारिज थी वञण करे नाकारा बणियल आहिनि। अहिड़ी सूरत हाल ऐं मौजूदा मसइलनि ते ॻाल्हाईंदे उस्तादनि समेत डिग्री कॉलेज जे शागिर्दनि सिन टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। हितां जी बिल्डिंग तमामु घणी पुराणी आहे, उहो ज़बून हालत में आहे। हिन जा असां जंहिं वक़्तु क्लास में वेहंदा आहियूं त उन जा छापड़ किरंदा आहिनि, असां उन जे करे ख़ौफ़ज़दा थींदा आहियूं ऐं असां पंहिंजी पढ़ाई कंटिन्यू नथा करे सघूं। ऐं असां हेठि चऊं नर्सरी प्लांट्स जेकी आहे उहा नर्सरी प्लांट्स ख़तमु कराई वञे ऐं असांजो जेको कॉलेज जो ग्राउंड आहे उहो कुझु कुशादो थींदो स्पेस बचंदी। मटीरियल जी ॻाल्हि कजे त उते को माना मटीरियल आहे जेको सफ़ा ज़ंग चढ़ियल आहे। जीअं असां को प्रैक्टिकल करणु वेंदा आहियूं त असांखे उहे प्रैक्टिकल हल न आहिनि थींदा ऐं जेके एलिमेंट आहिनि से डेट एक्सपायर आहिनि, कंहिं न कम जा आहिनि। असांखे महिरबानी करे गवर्नमेंट ऑफ सिंध खे असां अर्ज़ु करे रहिया आहियूं त असांखे उहे पंहिंजा जेके एलिमेंट आहिनि, इंस्ट्रूमेंट आहिनि, उहे असांखे ॾिना वञे। असांखे कॉलेज जी ड्रेसिंग वग़ैरह बि ॾिनी वञे। जी माना असां जेॾी महिल वेंदा आहियूं त असांखां छोकिरा पुछा कंदा आहिनि काॾे वञी रहियो आहीं, बिकॉज़ ऑफ असांखे ड्रेसिंग वग़ैरह कोन्हे, असांखे यूनिफॉर्म कोन्हे। अगरि असांखे उहे मिली वेंदा त असांखे सुभाणे छोकिरा इहे पुछा न कंदा। ही वाहिद कॉलेज आहे मॉडल में एक्टिविंग में कॉलेज आहे। इहा असांजो गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज आहे जंहिंमें असांखे स्पोर्ट कॉम्प्लेक्स कोन्हे। असां लारकाणे रीजन में ॾिसूं त उते स्पोर्ट जो सामान ऐं स्पोर्ट कॉम्प्लेक्स घणी आहे। हीअ असांजो वाहिद कॉलेज आहे गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नसीराबाद। असांखे स्पोर्ट कॉम्प्लेक्स कोन्हे। सिंध हुकूमत खे असां गुज़ारिश था कयूं त असांखे स्पोर्ट कॉम्प्लेक्स ॾिनी वञे जिते ग्राउंड आबाद हूंदा उते अस्पतालूं वीरान हूंदियूं। जीअं त असांजे नर्सिंग में वरी ॻाल्हि त कयूं, नर्सरी प्लाट में उते ॾिसूं था त उते कब्ज़ो थियल आहे। बराए महिरबानी सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त इहो कब्ज़ो ख़तमु कयो वञे, इहो असांखे ग्राउंड पंहिंजो ॾिनो। बराए महिरबानी असांखे उहा लैब ॾिनी वञे जिते मेडिकल ऐं इंजीनियरिंग वारा शागिर्द आसान सां पढ़ी बि सघनि ऐं उहो जेको आहे प्रोजेक्ट या जेको बि आहे उहो करे सघनि। जीअं त असांखे 5 साल अवल कोर्स जा किताब मिलिया ॾिना वेंदा हुआ, पर हाणे उहो वक़्तु फिरी आयो आहे, असांखे कोर्स जा किताब ॾिना नथा वञनि। जीअं लाइब्रेरी जी ॻाल्हि था कयूं त लाइब्रेरी लाइ का बि सहूलियत कोन्हे का, फर्नीचर बि सफ़ा कोन्हे को, किताब बि कोन्हनि के। बराए महिरबानी सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त असांखे किताब बि ॾिना वञनि, असांखे फर्नीचर बि ॾिनो वञे ताकी ॿार कॉलेज खां पोइ जेको लाइब्रेरी में वक़्तु गुज़ारनि उहे सुठे नमूने सां गुज़ारनि। हिकु त बिल्डिंग जेका आहे असां काफ़ी अरसे खां हिन जा जेके कमरा आहिनि, रूम्स आहिनि, उहे रिपेयर न थियण जे करे या ॿियनि मसइलनि जे करे ज़बून जो शिकार आहिनि। फर्नीचर जी काफ़ी खोट आहे जेका यको रही आहे। ऐं जेके पंहिंजो कॉलेज जी जेका हीअ बिल्डिंग आहे, इन बिल्डिंग में जेके क्लास रूम्स आहिनि उन्हनि में चेयर्स ऐं जेको पंहिंजो ॿियो फर्नीचर आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको इलेक्ट्रिसिटी जेका फिटिंग आहे उहा बि नाहे थियल प्रॉपरली, सो उनमें लाइटिंग जो इशू रहियो आहे। हिकु इहे इशूज़ आहिनि कॉलेज जा। ॿियो हिन कॉलेज में जेके साइंस जे सब्जेक्ट्स जा जेके उस्ताद आहिनि उहे तमामु थोरा आहिनि, इन जे करे बि इशू रहनि था। उन जे करे शागिर्दनि जेका अटेंडेंस आहे घटि रहे थी। असांजे कॉलेज जी जेका हिकिड़ी बस आहे उहा काफ़ी अरसे खां नॉन फंक्शनल लॻी पई आहे, उहा उनखे फंक्शनल करण जी इंतिहाई घणी ज़रूरत आहे। ऐं कॉलेज जी बिल्डिंग खे ख़ासि करे उनजी जेका छित आहे उहा पोइ दफ़े जेका बारिश पई, उन बारिश में मुख़्तलिफ़ जॻहनि तां वसी पई आहे, उनमें ॾार पइजी विया आहिनि, उनखे तमामु जल्दी उनखे रिपेयर जी ज़रूरत आहे। ॾिसूं था त बिल्डिंग जी जेका ओवरऑल कंडीशन आहे तमामु ख़तरनाक कंडीशन आहे। हिते इंजीनियर साहब पाण आयो, शेख साहब उन ईअं ई चयो त हिन बिल्डिंग खे तव्हां तालो हणाए छॾियो, हुन में अंदरि वञणु तमामु ख़तरे जो ॻाल्हि आहे जेको इंसाननि खे नुक़सानु ॾेई सघे थो। उनजे बावजूदि लिखत कई आहे, असांजे प्रिंसिपल साहब 2-3 चकर लिखत कई आहे त इन बिल्डिंग खे मुकमल तौर ते नई से अॾावत कई वञे, पर उन ते अञा अमल न थियो आहे। उनखां अलावा स्पोर्ट्स जे हवाले सां असांजो ग्राउंड आहे जेको नर्सरी जे नाले ते उते वलारियो पियो आहे।
त उनखे उते असां स्टेडियम हिकिड़ो पवेलियन जे नाले सां स्टेडियम पवेलियन जेका आहे उहा ठाही ॾिनी वञे। लाइब्रेरी जे तरफ़ ॻाल्हि आहे त लाइब्रेरी में उनजो इफ़्तिताह थियो आहे। लाइब्रेरी में किताब बि आहिनि पर फर्नीचर कोन्हे, त ॿार छा ते वेहनि, उहो फर्नीचर जी खोट आहे। लेबॉरेटरीज़ में उते तव्हां ॾिसंदो उते फर्नीचर जी खोट आहे। त मुकमल जेका आहे ग्राउंड्स जेके तव्हां ॾिसो था असांजा ईअं तबाह लॻा पिया आहिनि। नर्सरी जेको आहे उहो कमु उहो नथी करे ओतिरी फंक्शनल बि न आहे, त उहो कब्ज़ो असांखे हटाए ॾिनो वञे। TDS लेवल पाणी जी ॾिसो था हिते ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदो वञे, जेके हानिकार आहे शागिर्दनि जी तबियत लाइ बि असांजे लाइ बि उहो RO प्लांट जे लाइ बि गुज़ारिश कई आहे। असां RO प्लांट बि लॻी वेंदो। त पहिरीं असांजी जेका एक्यूट नीड आहे उहा इहा आहे त बिल्डिंग जेका आहे नए सिरे जी अॾावत कई वञे। ॿार असां वटि अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 1150 जे अंदरि फस्ट ईयर इंटर में आहिनि ऐं 1000 जे अंदरि जेके असां वटि BSc जा ॿार आहिनि। ही तारीख़ी कॉलेज आहे, साइंस डिग्री कॉलेज जे नाले सां ई मशहूरु कॉलेज आहे, जिते जेकी शख़्सियतूं हितां पढ़ी वियूं आहिनि उहे सुठियुनि मंज़िलनि ते आहिनि। ऐं असां चाहियूं था त वरी उहे साॻी ॿाहिरि हिन कॉलेज में अची वञे। असां बार बार इहे मुतालबा कया आहिनि त बेसिक नीड्स जेके आहिनि असां पूरी कयूं। हिन दौर में मौजूदा दौर में जेको क़ीमती हथियार आहे उहो तालीम आहे। तालीम खां सवाइ न तरक़ी मुमकिन आहे न तब्दील मुमकिन आहे। तालीम जे ज़रिए क़ौम जी तरक़ी थिए थी, माण्हू ज़माने में इज़तूं माणनि था। असांजो कॉलेज इंतिहाई ख़ूबसूरत आहे, तारीख़ी कॉलेज आहे। उन में कुझु कमियूं कोताहियूं बि आहिनि। बिल्डिंग जूं कुझु हिसा जेके आहिनि उहे माना डैमेज थियल आहिनि, इहो असां आवाज़ु पहुचाईंदासीं। उस्ताद तमामु स्कॉलर क़िस्म जा उस्ताद मौजूदु आहिनि असां वटि, सुठा उस्ताद आहिनि, रेगुलर उस्ताद आहिनि, ॿाहिरनि शहरनि खां अचनि था, पढ़ाइनि था, शागिर्द बि अचनि था। ठीकु आहे न साईं। बाक़ी कुझु कमियूं कोताहियूं असांखे माना इहो आहे त कुझु फैकल्टियुनि जा उस्ताद खुटल आहिनि असां वटि। उहे केमिस्ट्री आहे, मैथामेटिक आहे, ॿ टे ॿियूं जेका फैकल्टी आहिनि उहा असां जेका एवान ताईं आवाज़ु पहुचायूं था त असांखे जे खुटल जेके उस्ताद आहिनि उहे असांखे महिरबानी करे असांखे माना फराहम कया वञनि त जीअं असां तालीम जे सफ़र खे अॻिते वधाए सघूं। फर्नीचर जी खोट आहे उहा उनजो पूरा करे वञे। ऐं ऊन्हारे जा 8 जेके महीना गुज़रनि था उन में जेको AC सिस्टम जेको ठाराए वञे त वधीक बहितर थींदो। असांखे ॾाढी स्पोर्ट्स जे लिहाज़ खां ग्राउंड में ॾाढी जेका हिते ॾुखियाई आहे। स्पोर्ट्स ग्राउंड सेट न आहे थियल। असां ऑलरेडी बि प्रांशल गवर्नमेंट खे स्पोर्ट्स मिनिस्ट्री खे दरख़्वास्त ॾेई चुका आहियूं ऐं अव्हांजे चैनल जे थ्रू बि इहे गुज़ारिश कयूं था असम गवर्नमेंट खां ऐं अपील था कयूं त असांखे स्पोर्ट्स स्टेडियम ॾिनो वञे, मंज़ूरु कयो वञे। जीअं त स्पोर्ट्स जॾहिं ग्राउंड आबाद हूंदा त उते अस्पतालूं वीरान हूंदियूं। बिल्डिंग असांजी 1976 खां कॉलेज आहे पर हिन जी बिल्डिंग जे तमामु ज़बून हालत में आहे। हिन जे लाइ तमामु जेके क्लासिस जा जेके बि आहिनि काफ़ी क्लासिस जा चापड़ किरनि था पिया। हिनखे बाउंड्री वाल जो बि मसइलो आहे, उहो बि न थियो आहे। हिन बिल्डिंग तमामु ज़बून थी वई आहे। इन जे लाइ बि जल्द जल्द जेको आहे त सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त इहो बि असांजो मसइलो हल। टीचिंग स्टाफ जी इंतिहाई खोट आहे। एक्चुअली टीचिंग स्टाफ जेको असां वटि AC नहीं आहे वह तकरीबन 65+ आहे। पर असां वटि जेके हिन वक़्तु उस्ताद लेक्चरर्स, असिस्टेंट प्रोफेसर्स या प्रोफेसर्स कमु था कनि उन्हनि जो तादादु सिर्फ़ु 16 आहे। ऐं उन्हनि में बि साइंसी उस्तादनि जी खोट आहे। जीअं मैथमेटिक्स जो को उस्ताद कोन्हे, केमिस्ट्री जो को असां वटि उस्ताद कोन्हे। अहिड़े हिसाब सां फिज़िक्स जो हिकिड़ो उस्ताद आहे ऐं उनखां अलावा जाग्राफी ऐं कंप्यूटर उन्हनि जी खोट आहे। कंप्यूटर लैब कॉलेज में न आहे। मां कोशिशि करे कॉलेज फंड्स मां लाइब्रेरी खे कंप्यूटर लैब खे इस्टेब्लिश कयां थो। असां वटि जेका बिल्डिंग आहे उहो इंतिहाई माना ख़तरनाक हद ताईं डैमेज थियल आहे। हीअ असांजो जेको जंहिं पोर्शन में हाणे वेठा आहियूं प्रिंसिपल ऑफिस आहे। प्रिंसिपल ऑफिस जी तव्हां फुटेज ॾिसंदो त हीअ बि डैमेज थियल आहे। इवन ही सॼी विंग कंहिं दौर में हीअ विंग ठही कॉमर्स सेक्शन लाइ, पर कॉमर्स लाइ को बि उस्ताद जीअं त असां वटि मौजूदु न आहे। इन करे कॉमर्स BCom वग़ैरह हिते असां शुरू कराए न सघियासीं। लेबॉरेटरीज़ में सामान मौजूदु आहे, केमिकल्स मौजूदु आहिनि, पर जीअं त शार्टेज आहे ॿारनि जी जेका अटेंडेंस आहे उहा इंतिहाई घटि आहे। पर उन हूंदे बि घटि ॿारनि खे लेबॉरेटरीज़ में असां तजुर्बा एक्सपेरिमेंट्स जेके आहिनि पंहिंजे हिसाब सां करायूं था। पर जंहिंजी अटेंडेंस इम्प्रूव थींदी त असां वटि हर शइ मौजूदु आहे, हर लेबॉरेटरी मौजूदु आहे। डिग्री कॉलेज नसीराबाद जेको 1976 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पारां तामीर करायो वियो, उन कॉलेज जी ॿीहर मरमत न थी आहे। बिल्डिंग ज़बून हाल बणिजी वई आहे, जंहिंजा चापड़ किरी रहिया आहिनि। शागिर्द क्लासनि में वेहण वक़्तु, उस्ताद क्लास में पढ़ाइण वक़्तु पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था। हिते स्पोर्ट्स पवेलियन जी ज़रूरत आहे। शागिर्द जेके खेॾी सघनि, उन्हनि जे खेॾण लाइ का मुयसरु
सहूलियत कोन्हे का। उस्तादनि जो, शागिर्दनि जो, हितां जे शहरियुनि जो हुकूमत खां मुतालबो आहे त डिग्री कॉलेज नसीराबाद जा समूरा मसइला हल कया वञनि, जीअं हितां जा शागिर्द बहितर खां बहितर तालीम हासिल करे सघनि ऐं चङे नमूने रांदरुनि जे मैदान में बि हिसो वठी सघनि। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।